जी इन वक्त असी कराची के इलाके कोरंगी अलावाला टाउन में मौजूद आहियूं जिते एक अफ़सोसनाक वाक़ियो आयो जेका ही इमारत जेको आहे किरी पई हिन वक्त उनजो मलबो जेको आहे कढण में जेको आहे मुख़्तलिफ़ जेके इमदादी सरगर्मियूं जेको आहे हिन वक्त ताईं जारी आहिनि। ॻड़ी मिशनरी पिणु आंदी वई आहे जिते पाक फ़ौज रेंजर्स उन सां गॾोगॾु पुलिस एहलकार ऐं ॿिया जेके कमु कंदड़ समाजी तंज़ीमूं आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। हिन वक्त ताईं मलबो जेको आहे न हटी सघियो आहे ऐं ॻड़ी मिशनरी पिणु आंदी वई आहे। हिन वक्त ताईं जेको आहे पंज जेको आहे ज़ख़्मी कढिया विया आहिनि। हिकिड़ो जेको आहे जेको आहे डेड बॉडी पिणु जेको आहे हितां कढी वई आहे, पर हितां जेके मौजूदु माण्हू आहिनि उनजो इहो चवणु आहे त हिन जेको आहे बिल्डिंग में टे जेको आहे फैमिलियूं मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु हिते जेको आहे 10 फैमिलियूं रहंदियूं जंहिंखे ज़िले इंतिज़ामिया पारां कुझु ॾींहं अॻु नोटिस ॾिनो वियो, पर 3 फैमिलियूं जेके हिन वक्त ताईं जेको आहे हिन मलबे में जेको आहे फाथल आहिनि छाकाणि त उहे घर खाली न करे सघिया, जंहिंजे करे उहो जेका हिन वक्त हिन मलबे में आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे इमदादी सरगर्मियूं बि हिते जारी आहिनि। राति जो वक़्तु आहे पर जेको आहे ॻड़ी मिशनरी ज़रिए जेको आहे उनखे हटाइण जी कोशिशि कई पई। सां गॾोगॾु जेके क्रेन मशीनूं आहिनि उन सां पिणु जेको आहे उनखे हटाइण जी कोशिशि कई पई वञे, पर हिन वक्त ताईं जेके आहे हिकु बि ज़ख़्मी न निकिरी सघियो। शाम जे वक़्तु जेको आहे 5 ज़ख़्मी ऐं हिकु डेड बॉडी निकिती हुई, पर हिन वक्त ताईं जेको आहे हिकु बि ज़ख़्मी न निकिरी सघियो। जी।